नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरो में ख़बर ॾींदा हलूं त मुबारक रंद शहर में ओचतो बाहि लगी वई है। भीड़ बिरादरी जा केतिरा घर सड़ी रख थी विया आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुबारक रंद में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल बासित पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, मां इन वक्त मौजूद आहियां तालका छाछरो जे मेन शहर मुबारक रिंद में ओचतो बाहि लॻण सबबि भील बिरादरी जा हिते 8 खां 10 घर सड़ी रख थी चुका आहिनि ऐं हिननि जो जेको आहे सो क़ीमती सामान अंदरि पियल हो ऐं उन खां अलावा जेको खाइण पीअण जूं शयूं जेके बि सामान हो हिननि जो सड़ी रख थी चुको आहे। अचो त हिननि खां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिननि जो छा चवणु आहे। असांजा घर सड़ी विया आहिनि, असां वटि का शइ कोन रही आहे, असीं खुले आसमान जे अंदरि वेठा आहियूं। कार्ड का शइ कोन रही, खाता ॿिन्हिनि जा उहो सड़ी विया। सोन पियो हो थोरो घणो, चांदी पियो हुई, हर शइ का शइ कोन बची। हे असीं आसमान तड़ा वेठा। छा सड़ी आहे जो असांजा घर सड़े गया, कोई शइ निसरी कोई, टपर टाड़ी कोई निसरे कोई, बारड़ा एक बचा है। असांजा ॿ भूंगड़ सड़े गया, असीं आसमान तड़िया वेठा आहियूं। न को रली टपड़ बचियो, न को ठिकर बचियो, न को कहीं को बचियो। अला मुंहिंजे घर में का शइ कोन निकिती आहे। असांजे 5-10 घर वारा सभई सड़ी आहे। असांजे बाबा का शइ कोन रही आहे। 4-5 घर मुंहिंजा सड़िया आहिनि, 4-5 घर हिननि जा सड़िया आहिनि, भीमे वारनि जा। बाक़ी असां घर में का शइ कोन रही आहे। ॿिन्ही जा खाता सड़ी विया आहिनि। मेन शइ सोड़ी रली रही कोन, टपड़ रहिया कोन, हिकिड़ी ॿकरी रही। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके हिननि जा घर सड़िया आहिनि ऐं हिननि जो इहो चवणु आहे त फायर ब्रिगेड वक़्त ते न पहुती, बल्कि अञा ताईं बि न पहुती आहे ऐं फायर ब्रिगेड न पहुचण जे करे असांजो जेको समूरो सामान हो सो सड़ी रख थी चुको आहे ऐं हाणे असीं खुले आसमान हेठि इहो ई दायूं था त खुदारा असांजी जेको आहे सो मदद कई वञे। अब्दुल बासित अवामी न्यूज़ छाछरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।